वीडियो में गाल कंदासीं जिगर जलाल के बारे में। गाल जेको जलाल जिगर जलाल किएं अगवा थियो, केड़े झांसे जे करे जेको आ सो जिगर जलाल के अगवा करायो वियो, तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। वीडियो किथां सुठो लगे लाइक एंड शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। दोस्तों, जिगर जलाल चांडियो मरहूम जलाल चांडे जो एक बेहतरीन शागिर्द हुयो ऐं जिगर जलाल के हिकड़े ॾींहुं फ़ोन आई त बाबा हिकड़े जेको आहे सो हिन पार्टीअ में तव्हांखे अचणो आहे प्रोग्राम में। त पोइ जिगर जलाल उन्हनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं तय कयूं। आख़िर फाइनल 30,000 में इहा ॻाल्हि तय थी ऐं जॾहिं जिगर जलाल खे चयूं भाउ हाणे तूं अचु फलाणी जाइ ते, त पोइ जिगर जलाल जॾहिं जेको आहे सो उते वियो त जिगर जलाल के मोटरसाइकिल ते कच्चे वारे इलाइक़े में वठी विया। तव्हांखे ख़बर आहे तेॾां उत्तर साइड ॾे वॾो धाड़ेलनि जो जेको आहे सो राह हूंदो आहे इन पासे। त पोइ जॾहिं जिगर जलाल खे वठी विया जेको आहे सो इन पासे, त जिगर जलाल के हथियारबंद फिरी आया, जंहिंमां 10,000 जिगर जलाल के एडवांस में ॾिना हुआ ऐं 20,000 उते प्रोग्राम करण खां पोइ ॾियणा हुया दोस्तों 20,000। त पोइ जिगर जलाल उते वियो त उते उन्हनि यरगमाल कराए छॾियो जेको आहे सो जिगर जलाल खे। ऐं जिगर जलाल सां गॾु 2 भाइटिया बि हुया ऐं हिकिड़ो शाह हुयो जेको दौलत नवाज़ हो दोस्तों। ऐं उते जिगर जलाल उन्हनि खे मिनथू कयूं त बाबा हे भाइटिया मुंहिंजा ॿार आहिनि ऐं उहो सैयद आहे, उन्हनि खे छॾियो, मां तव्हां सां गॾिजी हलां थो। शिकारपुर ज़िले जी इहा ॻाल्हि अथव ऐं इहो वाक़ियो अथव दोस्तों। जिगर जलाल जे पंहिंजे ज़बानी इहे ॻाल्हियूं सभई जेको आहे सो असां ॿुधी करे तव्हांखे ॿुधायूं पिया त जिगर जलाल खे उते वञी रखियऊं। पोइ जॾहिं केटीएन ते ऐं ॿियनि चैनलनि ते जॾहिं जिगर जलाल जे अगवा थियण जी ख़बर पुगी त पोइ पुलिस एक्शन में आई। इन जेको आहे सो विच में हिकु एसपी जेको आहे सो शहीद थी वियो इन मुक़ाबले जे विच में। ऐं धाड़ेलनि पोइ वॾे ज़ोर ते जेको आहे सो पोइ जिगर जलाल खे बाज़ियाब करायो ऐं छॾियो। जिगर जलाल सां गॾु 2 भाइटिया बि हुया ऐं जिगर जलाल सां गॾु उहो सैयद जेको पकवाज़ी हुयो दौलत नवाज़ उहो बि हुयो। पोइ हिननि खे कच्चे वारे इलाइक़े में पाणीअनि में वञी वठी विया। पोइ जेको आहे सो कुझु ॾींहंनि खां पोइ वञी जेको आहे सो हिननि खे बाज़ियाब कराइण में पुलिस कामयाबु थी। वॾो दॿाउ हुयो तॾहिं जेको आहे सो धाड़ेलनि हिननि खे छॾियो। दोस्तों, जिगर जलाल सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं माण्हू जेको आहे सो ईअं झांसे में आणे करे ऐं जेको आहे सो फ़नकारनि खे अगवा पिया कनि। त फ़नकारनि खे घुरिजे त पंहिंजे जेको आहे सो हद जे थाणे ते इतला कजनि ऐं पंहिंजी कंहिं ज़िम्मेवारी सां गॾु जेको आहे सो पोइ ई कंहिं प्रोग्राम में वञनि। छाजे करे जो सभु को रोज़ीअ लाइ थो करे। जिगर जलाल बि लालच में अची वियो ऐं 5 रुपया जेको आहे सो हुनखे मिलिया पिए। इन जे करे चयईं त भला हाणे मां वञी प्रोग्राम ॻाए अचां। इहा ख़बर न हुई जिगर जलाल खे त वञी जेको आहे सो मां अगवा थींदुसि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।